रते दरे जो वडेरो गुलाम शबीर असांखे हितां लॾाए थो, चवे थो तव्हां लॾो त इहा ज़मीन मूंखे ॾियो। असां नथा लॾूं त पैसे जे ज़ोर ते असां ते कूड़ियूं एफआईआर दाख़िल कराए थो। मुंहिंजे मथां बि पुलिस मुक़ाबले जी पैसा ॾेई एफआईआर दाख़िल कराई अथई ऐं असां सौट हाज़िरियूं भरींदा आहियूं रते दरे कोर्ट में। हाणे 2 ॾींहंनि में 3 ॾींहंनि में असां हाज़िरियूं भरींदा आहियूं। हाणे मां हाज़िरी भरण जा स्कूल वञां, जे मां कोर्ट वञां थो त स्कूल में गैर हाज़िर आहियां, जो स्कूल वञां थो त कोर्ट में गैर हाज़िर आहियां। मां वञां त वञां काॾे? मां अपील कयां थो सिंध IG बिलावल भुट्टे खे ऐं इमरान ख़ान खे ख़ुदा असांजी मदद कई वञे, हिन ज़ालिम वॾे खां बचायो वञे। 3 ॾींहं पहिरियों पुलिस आई हुई, असांजे खटनि जा वाण वढे वई हुई, वरी मेंहियूं बि कायूं। असांखे चवे थी त तव्हां 8-10 ॾींहंनि में न लॾंदव त तव्हांजे घरनि खे बाहियूं ॾींदासीं। इहो वॾो पैसा ॾेई पुलिस मोकिले थो।